कामिलनि जी सोहबत में अचो। दोस्तो, सोहबत जो वॾो सबबु थिए थो। क़ुरान में आहे, रब्बे नज्जेनी व अहली मिम्मा यअमलून 169। बद सां बद थिबो आहे। कामिल उहे ई थिया जिन खे कामिलनि जी सोहबत मुयसर थी। वक़्तु कढणो पवंदो आहे। वेठे वेठे ज़ाहिरी डिग्रियूं बि कोन थियूं मिलनि। स्पेशलिस्ट खां मुआइनो कराइण जी ज़रूरत आहे। अवां ऐब सम्झी वेहंदा, शर्म महसूस कंदा, पंहिंजी गुफ़्तगू में ऐं कचहरियुनि में नालो शामिल करण तौहीन सम्झंदा त उस्तादनि खां मारिफत जा सबक़ कीअं सिखंदा। पाण ई पाण खे कामिल सम्झी वेहण शैतान जी हराम पाई सम्झो। आजिज़ी पैदा कई वञे, महबूबनि जी नौकरी नौकरी सम्झी ॾिनी वञे। नओं को सिस्टम कान्हे जेको सम्झण में दुश्वारी महसूस थींदी। असांजी नीयत ई असांजी चौकीदार आहे। अंदर जा राज़ ई फाश थींदा नज़र वारनि जे साम्हूं। तंहिं करे कंहिं बि अटकल ऐं सियासत खे रूहानियत खां पासीरो कजे। सेखारण वारा माहिर हूंदा आहिनि पंहिंजे फ़न में। सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी, किताब निचोड़ियो नींहं जिन खे।